अस्सलाम वालेकुम। अॼु जो मौज़ू इंतहाई संजीदा ऐं अहम आहे। दुनिया जी नस्बत पाकिस्तानी तइलीमी मयार कुझु ख़ासि नाहे ऐं पाकिस्तान जे मुक़ाबले में ॾिसूं त ॿियनि सूबनि जी नस्बत सिंध जो तइलीमी मयार हमेशह ख़राब रहियो आहे। इन मौज़ू ते वधीक ॻाल्हाइण लाइ असां प्रोग्राम में दावत ॾिनी आहे मिस्टर सिंधी खे। जी मिस्टर सिंधी, तव्हां ॿुधायो आख़िर छो सिंध जो तइलीमी मयार अॼु ॾींहं ताईं सुधरी न सघियो आहे? छा इन में पंजाब जी दख़ल अंदाज़ी आहे या असांजे सियासतदाननि जी कोताही आहे? साईं, जिते पंजाई वेरी हुजनि उते धारियुनि जी दुश्मनी ते अफ़सोस न कबो आहे। हीउ हिकु तारीख़ी तरीक़ो आहे ऐं हिकु हक़ीक़त बि त जेकॾहिं के क़ौम खे तबाह करे उनखे ऊंधा में रखिणो आहे त उन क़ौम खां तइलीम खसे वठो। सिंध लाइ इहा का नई ॻाल्हि कोन्हे। तारीख़ खे ॾिसो त अरगुननि, तुर्खाननि, अरबनि जिन्हनि बि सिंध ते हमला कया, कब्ज़े खां पोइ सभ खां पहिरीं उन्हनि हिते जा कुतुब खाना साड़िया। इहो इन करे जो उन्हनि खे इहा ख़बर हुई त क़ौम जो तइलीम खां परे रहण में इन्हनि जी फतह बरक़रार रही सघे थी। छो त कंहिं बि शइ ते कब्ज़ो करणु एतिरो ॾुखियो न हूंदो आहे जेतिरो उन कब्ज़े खे बरक़रार रखणु हूंदो आहे। पंहिंजी हुकूमत बरक़रार रखण लाइ माण्हुनि खां तइलीम परे रखी वेंदी हुई, जीअं माण्हू जहालत जी ऊंधा में हलनि ऐं ही हमलावर पंहिंजूं हुकूमतूं हलाईंदा रहनि। अॼु इन्ही टेक्निक खे असांजा वॾेरा इस्तेमालु करे रहिया आहिनि। सरदारी निज़ाम खे बरक़रार रखण लाइ क़ौम जो जाहिल हुजणु ज़रूरी आहे। छा अहिड़ो निज़ाम यूरोप या अमेरिका में हली सघे थो? जी बिल्कुलु न। साईं, सवाल ई पैदा नथो थिए त हीउ निज़ाम उते हली सघे, छो जो उते जी आवाम तइलीम याफ़्ता इन निज़ाम खे क़बूल ई कोन कंदी। इहो निज़ाम बसि असां वटि हली सघे थो। सिंधी पोइ इन ख़िलाफ़ सभु गॾिजी बग़ावत छो नथा करियो? साईं, 72 सालनि खां इहो ई कंदा पिया अचूं। इन निज़ाम खे ख़तमु करण लाइ क़ौम खे तइलीम याफ़्ता थियणो पवंदो ऐं हिते जा उहे माण्हू जेकी सुलझल सोच रखनि था, बाशऊर आहिनि, उहे तइलीम खे हथी वठाइण लाइ पंहिंजूं कोशिशूं कंदा पिया अचनि। पंहिंजी महिनत पाण शहरनि ॻोठनि में लाइब्रेरियूं खोलींदा पिया अचनि। पर हर दौर में असांजे वॾेरनि का न का रुकावट पैदा कई आहे। तव्हांजो मतिलबु हीउ आहे त सिंध में तइलीम जी तबाही जो सबबु हिते जा वॾेरा आहिनि? जी बिल्कुलु आहिनि। उहे वॾेरा जेकी ख़ुदि जाहिल आहिनि, सरदारी निज़ाम खे बरक़रार रखणु चाहिनि था। इहे कॾहिं बि न चाहींदा त सिंधी क़ौम तइलीम याफ़्ता थी असांजे ख़िलाफ़ बग़ावत करे ऐं हिन निज़ाम खे ख़तमु करे। साईं, सिंध में इन जहालत जे करे कई कारोबार हलनि था। हिकु जी रिपोर्ट आहे, पर हिते ॻाल्हि सिर्फ़ु तइलीम जी हले पई त सिर्फ़ु तइलीम ते ई ॻाल्हाईंदासीं। सिंध जे स्कूलनि में वॾेरनि जूं ओताकूं हुजण का नई ॻाल्हि कोन्हे, पर हिते लाइब्रेरियुनि सां कहिड़ी हालत कई थी वञे। इन ते ॻाल्हाइण खां पहिरीं तव्हां ही तस्वीरूं ॾिसो। ही तस्वीरूं छा जूं आहिनि? साईं, ही तस्वीरूं उन लाइब्रेरी जो आहिनि जेका ज़िला नौशेरो फ़ैरोज़ जे शहर खान वाहिण में नौजवाननि पंहिंजी महिनत पाण क़ाइमु कई हुई ऐं असांजे बाअसर माण्हुनि खे जिते उन्हनि नौजवाननि जी मदद करणु खपंदी हुई, उते उन्हनि पंहिंजी ताक़त ॾेखारण लाइ लाइब्रेरी ते ई कब्ज़ो करे वरितो। जंहिं लाइब्रेरी में नौजवान किताब खोले मुतालो कंदा हुआ, अॼु उते वॾेरनि जा ढोर ॿधल आहिनि। इन मां अंदाज़ो लॻायो त सिंध में तइलीम जा दुश्मन केरु आहिनि। साईं, तव्हां जुतनि खे शीशनि ऐं किताबनि खे फुटपाथनि ते विकंदे ॾिसो था। इहो ई फ़लसफ़ो असांजे समाजी मयार खे बयानु करे थो। जुतनि जो शीशनि जे दुकाननि मां मिलणु अमीरी शौक़ खे ज़ाहिर करे थो ऐं फुटपाथनि ते रखियल किताब ग़रीबनि जी मजबूरी ज़ाहिर कनि था। असांजे वॾेरनि ऐं अमीर तबिके जो शौक़ जेकॾहिं तइलीम ते हुजे हा त किताब शीशनि में ऐं जुता फुटपाथनि ते ॾिसो हा। हिन दौर में जेकी बि माण्हू असर असूक रखनि था, उन्हनि खे घुर्जे त पंहिंजी ताक़त जो इस्तेमालु करे पंहिंजी क़ौम खे अॻियां वधण में मदद कनि, पंहिंजे पैसे खे पंहिंजनि ई शहरनि में इन्वेस्ट कनि, जदीद स्कूल खोलियनि, लाइब्रेरियूं क़ाइमु कनि। भली वॾेरा हुजनि या सरदार, जेकॾहिं अॼु धरती लाइ पंहिंजो किरदारु अदा कंदा त सुभाणे उन्हनि जी इज़त में वाधारो ईंदो, घटिताई कोन ईंदी। क़ौम ते तव्हांजो अहसान रहंदो ऐं सिंधी क़ौम अहसान फरामोश नाहे। ॾाढ ऐं ज़ुल्म जे बुनियाद ते केर बि हुकूमत नथो करे सघे। सचाई ऐं ईमानदारी ते इंसाननि जो किरदारु ठहंदो आहे। सभु गॾिजी सिंध जे स्कूलनि ऐं लाइब्रेरियुनि खे बचायो। यादि रखो त तइलीम नाहे त कुझु बि नाहे। पंहिंजे मुस्तक़बिल लाइ पंहिंजो आवाज़ बुलंद करणो आहे, छो त तइलीम ते ई क़ौमनि जो बुनियादु हूंदो आहे।